अब्दुल हमीद कोसो मेहरान प्रेस क्लब की टीम मौजूद है। मेहरान प्रेस क्लब से ही काज़ी आरफ लॻ ॻोठ वली मोहम्मद पंवर आहे, उन जा ही मुतासिर आहिनि, हिते पहुता आहिनि, उन्हनि एहतजाज कयो आहे। हिननि जो चवणु आहे त 3 महीना अॻु में SHO हुयो इब्राहिम सूमरो ऐं उन सां गॾु ASI हुयो साले पंवर, मोहम्मद साले पंवर। ऐं उन दोस्ती जे मसइले ते मोहम्मद साले पंवर कंहिं छोकिरे जी दोस्ती जे मसइले ते असांजे हमरा नूर मोहम्मद चांडियो ख़िलाफ़ पुलिस जा जुड़तू 3 केस करे ऐं उनखे खंभराए गुम कराए तशदुद कराई। तशदुद खां पोइ हो 3 महीना लोड़ींदो रहियो जेल में ऐं उनजो इलाजु न थियो। जेठि हू 3 ॾींहं अॻु में गुज़ारे वियो ऐं उन ख़िलाफ़ु असां हिते एहतजाज करणु पहुता आहियूं त असांजे नूर मोहम्मद चांडियो जे खून सां इंसाफ़ कयो वञे ऐं SHO इब्राहिम चनो ऐं ASI साले पंवर ख़िलाफ़ु एक्शन खणी उन्हनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे कई वञे। वधीक ई ॻोठाणा पाण हिते मौजूदु आहिनि, उन्हनि खां असां पुछंदासीं असल में मसइलो छा आहे। जी अदा सर, जीअं त हीउ मसइलो स्टार्ट थियो आहे ASI साले पंवर जेको दोस्त हुयो नूर मोहम्मद चांडे जो, पहिरियां पाण में दोस्त हुया, 2 ॼणा गॾिजी घुमंदा फिरंदा खाईंदा पीअंदा हुया। उनखां बाद में हिकिड़ो छोकिरो हुयो खोसो, नालो छा साजिद खोसो, साजिद खोसो उन्हनि जो 2 जो दोस्त हुयो। केॾी महिल हुन सां गॾु घुमे पियो, केॾी महिल हुन सां गॾु घुमे पियो। इन करे इन्हनि 2 जा इख़्तिलाफ़ थी विया, जंहिं सबबु नूर मोहम्मद चांडे खे हुन मोतमार धमकियूं ॾिनियूं, साले पंवर तोखे खणाईंदुसि, हीअं कराईंदुसि, हूअ कराईंदुसि। उहे बि सबूत खैन फर्ज़नि वटि मौजूदु आहिनि। जंहिं सबबु नेठि आख़िर इहो ई थियो त नूर मोहम्मद चांडियो गवर्नमेंट काज़ियार डिग्री कॉलेज में ड्यूटी कंदो हुयो। हू हिकु शरीफ़ माण्हू हुयो ऐं पूरे स्टाफ खे ख़बर आहे हू हिकु कारोबारी ॾाढा खां वठी हुया, होटल वग़ैरह हुननि जा कारोबार पंहिंजे स्टाफ जो मौजूदु हुया। नेठि हिकिड़े ॾींहुं हुनखे काज़ियार कॉलेज में ड्यूटी दौरान हू पहिरियां बि बीमार हुयो, ड्यूटी दौरान हुनखे खंभरायो वियो, गुम करायो वियो साले पंवर ऐं SHO हुयो मेड़ मोहम्मद इब्राहिम सूमरो। मेड़ थाने खां पोइ वरी हिनखे खणी आया, हिन ते केस कयनि, पुलिस कूड़ा मुक़ाबिलो ॼारे, हालांकि खयों डिग्री कॉलेज मां हुयो न। 2025 में पहिरियां बि हिन ते केस पुराणा केस कया आहिनि, जंहिंखे हिनखे को बि इल्मु न हुयो, कंहिं बि शइ जी हिनखे ख़बर न हुई। उहे केस बि हाणे ज़ाहिर थिया। पोइ शो कया अथनि? घणा केस हुयसि? सर 3 केस हुया। 3 केस हुयसि पुलिस मुक़ाबले जा केस, मुख़्तलिफ़ केस पुलिस जा। कूड़ा केस। हू हिकु बीमार लाचार माण्हू हुयो जेको पंहिंजे बच्चनि जी रोज़ी रोटी कंदो हुयो। कॉलेज में ड्यूटी दौरान हुनखे खंभियो वियो राति जो 1 बजे। ड्यूटी कहिड़ी कंदो हुयो? सरकारी प्राइवेट? काज़ियार डिग्री प्राइवेट ड्यूटी हुयसि। जी जी। हुन ते कूड़ा केस करे हुनखे पुलिस मुक़ाबिलो ॼाराए काज़ियार कॉलेज मां राति पहर में हुनखे खंभियो वियो, जिनके दौरान हुनखे डायरेक्ट चालान कयो वियो दादू सेंटर जेल में। दादू सेंटर जेल खां पोइ हिननि जे ख़बर पई हुनजा फर्ज़न जेके हुया उहे होटल ते कमकार कंदा आहिनि हैदराबाद में। हू वीचारा मज़दूरी छॾे पंहिंजे वाल साहब ॾे आया। उनखां अलावा हिननि सेंटर जेल मां कढी करे हिन डायरेक्ट हैदराबाद मोकिलियो इलाज लाइ, छाकाणि त हुनजी पहिरियां खां ई तबियत वीकनेस हुई। हू हिकु बीमार माण्हू हुयो, लाचार माण्हू हुयो, पर हू हक़ीलाल जी रोज़ी रोटी करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालींदो हुयो। उनखां अलावा हिनखे तशदुद कयनि, बेरहमी कयनि। हिनखे 2 महीना हैदराबाद सेंट्रल जेल में रखियो वियो। सेंट्रल जेल खां रखण खां बाद में हिनखे इलाज लाइ ॿाहिरि पुलिस न पई कढे। पोइ साले पंवर हुते कुझु बि कयो, तशदुद बि कयो, निशानो बणाई, हुते वहशतानो तशदुद कयो, जिनजा हुनखे निशान बि हुया। ऐं हू पाण पंहिंजे फर्ज़नि खे मञे पियो त मुंहिंजे जेके बि मथां तशदुद गाॾी में कया विया आहिनि, आख़िर ताईं साले पंवर तशदुद जो ज़िम्मेवार उहो ई आहे। ऐं मूंखे अगरि मां मरी बि वञा, मूंखे कुझु बि थिए, मुंहिंजे बचनि जे माना ज़िम्मेवार मुंहिंजो ज़िम्मेवार साले पंवर आहे। नेठि हू सेंट्रल जेल मां 3 ॾींहं पहिरियां 6 ॾींहं पहिरियां हिन तक़रीबन सेंट्रल जेल वारनि कढी असांखे सिविल हॉस्पिटल में ॾिनो। सिविल हॉस्पिटल में तक़रीबन 3 ॾींहंनि खां पोइ पुलिस सर्जन पुलिस कस्टडी में हूंदे हिन जो इलाजु पिए थियो। इलाजु थियण खां पोइ 3 ॾींहंनि में खेनि वफ़ात करे वियो। वफ़ात करण खां पोइ हुनखे पंहिंजे अॼु 3 ॾींहं आहे, असां तॾो खणी करे हिते आहियूं। असांजो बाला ऑफिसरनि खे SSP दादू खे ऐं SSP हैदराबाद DIG हैदराबाद खे असांखे सख़्तु अपील आहे असां इंसाफ़ कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे जल्द जल्द इंसाफ़ ॾिनो वञे। उनखां अलावा मौतमार धमकियूं हुनजे फर्ज़नि खे बि ॾिनियूं पियूं वञनि। हुननि जे फर्ज़नि खे बि सुभाणे कुझु थियो, हुनजे भाउ खे कुझु बि थियो, कंहिं बि फैमिली खे कुझु बि थियो, वरी बि उन ज़िम्मेवार साले पंवर आहे। जी
अच्छा तव्हां एहतिजाज जो दायरो अञा बि वधाइण चाहियो था धरणो हणणु चाहियो था ऐं कोर्ट जी बि तव्हां ॻाल्हि कई जी बिल्कुलु असां साईं उहो साले पवंर आहे जंहिंजे मथां फरीदाबाद में बि छोकिरे जो केस दायर वीडियो वायरल थी हुई जीअं मुतल थियो सस्पेंड थियो वरी हू बहाल थी वियो शायदि इन करे ही वरी ॿीहर ही मसइलो करणु चाहियो नेठि असांजे गभरू नौजवान खे बेगुनाह बेदर्दी सां तशदुद करे हुनखे माराए छॾियईं हाणे असांजी इहा ई अपील आहे SSP साहिब खे त जल्द खां जल्द नोटिस वरितो वञे ॿी सूरत में असां एहतजाज बि कंदासीं असां धरणो बि हणंदासीं असां कोर्ट सगोरी दर बि खड़काईंदासीं असांखे इंसाफ़ खपे कहिड़ी बि हालत में हर हाल में असांखे इंसाफ़ खपे अॼु असांजो इहो नौजवान हुयो आहे सुभाणे असांजो ॿियो बि नौजवान वञी सघे थो नाज़रीन इहे ॻोठ वली मोहम्मद पंवर जा मुतासिर ॻोठाणा हिते पहुता ऐं हिननि SHO इब्राहिम पंवर ऐं ASI साले पंवर ते इल्ज़ाम आया आहिनि त हिननि असांजे नूर मोहम्मद चांडियो खे बेगुनाह नाक कूड़ा केस कराए ऐं उनखे गिरफ़्तार करायो ऐं जेल हवाले करायो ऐं उनखां पोइ उहो तशदुद जे करे हू फ़ौत थी वियो ऐं फ़ौत थियण खां पोइ ई हिते असां वटि पहुता हिननि एहतिजाज कयो आहे त SHO इब्राहिम सूमरो ऐं ASI साले पंवर ख़िलाफ़ु एक्शन खणी कानूनी कार्रवाई कई वञे न त असां एहतिजाजनि धरणा बि हणंदासीं एहतिजाज बि कंदासीं ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ु कोर्ट जो दर बि खड़काईंदासीं नूर मोहम्मद जो पुटु हाजी ख़ान बि मौजूदु आहे ऐं कुझु मुख़ुब असां उनखां बि पुछंदासीं जी हाजी ख़ान जीअं त सर असांजो वालिद साहिब सां बेहारी बि थी आहे पूरी उहे सारियूं कूड़ा केस पूरियूं ॻाल्हियूं ऐं सालिया पंवर सॼी ॻाल्हि छोकिरे ते ई सालिया पंवर सॼा इल्ज़ाम घणी असांखे रहंदा आहिनि हींअर बि असांखे मोतमार धमकियूं मिलनि थियूं सालिया पंवर जे हिसाब सां हेॾा वॾा जेको बि माना कुझु असांखे सुभाणे थियो असांजे चाचे खे कुझु बि थियो उनजा ज़िम्मेवार हींअर बि इहे आहिनि असांजे आला इदारनि ऑफिसरनि खे सभिनि खे अपील इहा आहे त असांजो फौरी तौर नोटिस वठनि ऐं असांखे इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे महसूसु बनायो वञे असांखे हींअर बि ख़तरो आहे सालिया पंवर